दीन इस्लाम जेके पाकीज़ा दीन है। इस्लाम औरत के जेका हैसियत ॾिनी है न उहा दुनिया जो को मज़हब नथो ॾेई सघे। यादि रखी छॾियो। क़ुरान करीम खे पढ़ी ॾिसो, अल्लाह तबारक व तआला औरतुनि जे नाले सां क़ुरान करीम में सूरत नाज़िल कई है, सूरत निसा। क़ुरान करीम जेके वॾियूं सूरतूं आहिनि, सूरह बकरा, आले इमरान, सूरह निसा, वॾियुनि सूरतनि में हीअ सूरत शामिल है। ऐं नालो छा आहे? नालो ई उन सूरत जी हेडिंग है औरतुनि जे नाले सां। ऐं इस्लाम, आले इमरान सूरत, सूरह मरियम, सूरह नूर, सूरह तलाक, ये सभई वो सूरतूं आहिनि जिनमें ख़ासि जेको टॉपिक है, मौज़ू है, उनजो ताल्लुक़ औरतुनि जी ज़िंदगी सां आहे। इन्नल्लाह मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बअद अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्थिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदह व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यंफ़अुना व ज़िदना इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बि ज़िदनी इल्मन व रब्बि ज़िदनी इल्मन व रब्बि ज़िदनी इल्मा। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी हम्द ऐं सना, बुज़ुर्गी, किबरियाई, वॾाई, वाखाण ऐं इबादत जे लाइक़ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जेको अकेलो हिन सॼी काइनात जो ख़ालिक, मालिक, राज़िक, माबूद बरहक़ आहे। बेशुमार दुरूद सलाम जन अल्लाह तबारक व तआला जे मोकिलियल तमाम अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, ख़ुसूसन असांजे आका सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात गिरामी ते, जे अज़ीम पैगंबर अची करे असां भटकियल इंसान खे सिरात मुस्तक़ीम जहिड़ी सिधी राह जो ॾस ॾिनो। मुख़्तसरन हम्दो सना खां बाद हलंदड़ महीनो ईस्वी सन जे हिसाब सां 2023 जो डिसंबर जो महीनो आहे। हिन महीने जे अंदरि ख़ुसूसन असांजे मुआशिरे में, जंहिंमें ख़ासि करे असांजी सिंध जी सरज़मीन ते हिकु ॾिहाड़ो मल्हायो वञिबो आहे जंहिंखे सकाफ़त जो नालो ॾेई करे ऐं हर साल उन में ऐं उन जे अंदाज़ में उन जे मथां महिनत ऐं कोशिश करण में वाधारो असांजा आम
मुस्लिम तोड़े गैर मुस्लिम, मुवहिद या मुशरिक, मन हिन में मुकम्मल तौर ते हिकिड़ो असांजो मुआशिरो रोज़ बरोज़ इन में एंटर थींदो वञे पियो। हक़ीक़त हीअ आहे त सकाफ़त हर क़ौम जी हिकु सुञाणप हूंदी आहे। इलाइक़ो हुजे, मुल्क हुजे, क़ौम या बिरादरी हुजे, हर इलाइक़े जी पंहिंजी पंहिंजी सकाफ़त आहे। हर क़ौम ऐं बिरादरी जी पंहिंजी सकाफ़त आहे ऐं सकाफ़त हिकिड़ी क़ौम जी सुञाणप हूंदी आहे, अलामत आहे, निशानी आहे। जेका सुञाणप ऐं अलामत इंसान दुनिया वारनि जे साम्हूं ज़ाहिर करे पंहिंजो पाण जो तारुफ़ कराईंदो आहे त असांजे अंदरि सभ खां सुठियूं ख़ूबियूं जेके ॿियनि क़ौमनि, बिरादरियुनि या ॿियनि इलाइक़नि, मुल्कनि में न आहिनि, उहे ई शयूं असांजे अंदरि मौजूदु आहिनि। सकाफ़त में इन्हनि शयुनि जी सुञाणप हूंदी आहे। हिकिड़ियूं उहे शयूं आहिनि, हिकिड़ा उहे कम आहिनि जेके दुनिया जी हर क़ौम, हर बिरादरी, हर इलाइक़े वारो उन जी ज़िंदगी जो हिसो आहे। ऐं ॿिया उहे कम आहिनि जेके कंहिं क़ौम जे अंदरि उनजो रवाजु हूंदा आहिनि ऐं वरी कंहिं क़ौम बिरादरी में उहे शयूं न हूंदियूं आहिनि। उनजो ताल्लुक़ु शरीयत या गैर शरई कम सां न हूंदो आहे, बल्कि हिकिड़ी क़ौम जी सुञाणप या रस्म रवाज या इलाइक़े ऐं उन एरिया जे हवाले सां हूंदो आहे। त सकाफ़त में हमेशह इन्हनि शयुनि जी सुञाणप थींदी आहे। असांजे मुआशिरे में ख़ुसूसन हर साल इन महीने जे अंदरि सकाफ़त या सिंध धरती सां मुहबत, पंहिंजे इलाइक़े सां मुहबत, पंहिंजी ज़बान ॿोली सां मुहबत, पंहिंजे धरती ते इलाइक़े ते रहण वारनि माण्हुनि सां मुहबत जे नाले सां मुख़्तलिफ़ शयूं रोज़ बरोज़ साम्हूं अचनि थियूं। पर हक़ीक़त में जेकर असां पंहिंजे मुआशिरे खे ॾिसूं ऐं उन्हनि शयुनि खे ॾिसूं, यकीनन पूरी जो पूरी शरीयत जी ख़िलाफ़ वर्ज़ी ऐं दीन जे उबतड़ असांजो मुस्लमान ऐं सादो माण्हू इन तरफ़ वञे पियो। ऐं हिकिड़ी ग़लति सोच असांजे मुआशिरे में पकड़ी वञे पई त बाबा जेके मज़हबी माण्हू आहिनि, जेके मौलवी साहिबान आहिनि, जेके दीन खे, इस्लाम खे मञनि था, उन्हनि खे पंहिंजी धरती सां, पंहिंजे इलाइक़े सां का मुहबत कोन्हे, पंहिंजी सकाफ़त सां का बि मुहबत कोन्हे, पंहिंजी क़ौम सां का मुहबत कोन्हे। इहा हिकिड़ी ग़लति सोच पकड़ी वञे पई। हालांकि जेकॾहिं तव्हां ॾिसंदा त हीअ हिकु फितरी शइ आहे। पंहिंजे इलाइक़े सां मुहबत, पंहिंजी बिरादरी सां मुहबत, पंहिंजे मुआशिरे में रहण वारनि माण्हुनि सां मुहबत हिकु इंसान जी फितरत जो हिसो आहे। दीन इस्लाम बि उन जॻह ते मञ कयो आहे जॾहिं तव्हां पंहिंजी क़ौम खे सभ खां बरतर सम्झो ऐं ॿियनि क़ौमनि खे हक़ीर सम्झो, घटि सम्झो, त पोइ इस्लाम इन शइ खां बिल्कुलु मञ करे छॾियो आहे। या तव्हां पंहिंजे इलाइक़े खे सभ खां वधीक सम्झो, ॿियनि इलाइक़े में रहण वारनि माण्हुनि खे तव्हां पाण खां घटि सम्झो, पंहिंजी ज़बान वारनि खे तव्हां सभ खां आला सम्झो, ॿियनि ज़बान वारनि खे तव्हां पाण खां घटि सम्झो। इस्लाम इन शइ जी मुखालफ़त कई आहे। बाक़ी हिकिड़ो माण्हू जेकर उथिए थो त भाउ मुंहिंजी क़ौम हिकु क़िस्म जी पोइते पियल क़ौम आहे, आउं पंहिंजी क़ौम ऐं बिरादरी खे अॻिते आणणु चाहियां थो, उन में आउं तालीम, शूर, अक़ुलमंदी ऐं उन्हनि खे तरक़ी ॾियारणु चाहियां थो, या मुंहिंजो जंहिं इलाइक़े, जंहिं शहर सां ताल्लुक़ु आहे, उन शहर जा माण्हू हर मामले में दीन या दुनिया जे एतबार सां पोइते आहिनि, मुंहिंजी हिकिड़ी कोशिशि आहे त उन्हनि खे अॻिते करणु चाहियां थो। कंहिंजी मुखालफ़त न आहे, कंहिं माण्हू खे घटि कोन थो सम्झां, कंहिंखे ईअं सभु कमतर कोन थो सम्झां। इहा जेकॾहिं हिकिड़े माण्हू में सोच आहे त इन शइ जी इस्लाम मुखालफ़त कोन थो करे, न ई वरी को दीन या मज़हबी माण्हू मुखालफ़त कंदो। पर नालो जेकॾहिं सकाफ़त जो हुजे ऐं साम्हूं ईंदड़ शइ इस्लाम जी अदावत, दीन जे अहकामनि जूं बाक़ाइदा धजियूं उॾायूं वञनि, त पोइ यकीनन हर अक़ुलमंद, हर ज़ी शोर ऐं हर फ़हम रखंदड़ माण्हू उन शइ खे निदींदो, उन जी मुखालफ़त कंदो ऐं पंहिंजे मुआशिरे खे बुराइयुनि खां बचाइण में हर माण्हू जो ज़िंदगी जो हिसो इहो लाज़मी न आहे हिकु मज़हबी माण्हू उन शइ जी मुखालफ़त करे। असांजे मुआशिरे में यकीनन मूं तव्हांखे ॿुधायमि त सकाफ़त जेका हूंदी आहे उहा हिकिड़ी क़ौम जी सुञाणप हूंदी आहे। दुनिया वारनि खे हिकिड़ो आइनू ॾेखारींदा आहियूं, हिकिड़ो माण्हू बीह करे पंहिंजो तारुफ़ कराए थो त मुंहिंजे क़ौम, मुंहिंजे इलाइक़े में ही ख़ूबियूं आहिनि। ॿियो उहो माण्हू आहे जंहिंजो हलणु फिरणु, लिबास, उथणु वेहणु, अंदाज़, रस्म रवाज क़ौम वारनि खे, दुनिया वारनि खे सुञाणप कराईंदी आहे। उते ॿुधाइण जी ज़रूरत कोन पवंदी आहे
उते सिर्फ़ु उन जो अंदाज़ ई साम्हूं वारे माण्हू खे मजबूर कंदो मञण ते। रसूल करीम अलैहिस्सलाम जे दौर में इन क़िस्म जा खोड़ वाक़िया अचनि था। सुमामा बिन उसाल आहे जेको ईअं सम्झो त पंहिंजे इलाइक़े जो हिकु सरदार क़िस्म जो माण्हू आहे। अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा उनखे पकड़े अचनि था। रसूल करीम अलैहिस्सलाम जिन उनखे 3 ॾींहं ताईं मस्जिद नबवी में ॿधी छॾियो। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि अचनि था उनखे हाल अवल पुछनि था, सुमामा कहिड़ा हाल आहिनि? अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम खे धमकी ॾिए थो, इन तक़्तुल ज़ादमिन व इन तुनिम अला शाकिरिन। अलाह जे पैगम्बर खे चवणु लॻो, जेकॾहिं तूं मूंखे क़तल कंदे न, मुंहिंजो खून वाहींदे त पोइ आउं को मामूली माण्हू कोन आहियां। मुंहिंजी पोयां पूरी हिकिड़ी रियासत आहे ऐं तोखां बदिलो ज़रूरु वठिबो। जेकॾहिं तूं मूं ते अहसान कंदे, भलाई कंदे, त तूं कंहिं आम माण्हू ते भलाई न कंदे, बल्कि आउं हिकु शख़्सियत आहियां ऐं आउं कॾहिं बि कंहिंजो थोरो दुनिया में कयल ज़ाया ऐं रायगान कोन कंदो आहियां। अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं चई करे पंहिंजो कंधु झुकाईंदो। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंधु मथे खणी बि ॾिसंदो कोन हो। एतिरे क़दुरु सख़्तु दिलि माण्हू ऐं इस्लाम जो मुखालिफ़ माण्हू ऐं कंहिं हद ते अलाह जे पैगम्बर इन इहे बि लफ़्ज़ चयो, सुमामा मथे मुंहिंजे निहार त सही। तमामु सख़्तु तरीन अल्फाज़ चवे थो जेके हिकु मुस्लमान जी ज़बान ते आणींदे बि हिकु क़िस्म जो माण्हू खे ख़ौफ़ थिए थो। चवणु लॻो, अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां तव्हांजे चेहरे खे छा ॾिसां? अॻियां सख़्तु लफ़्ज़ चवे थो अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। माना एतिरो कट्टर माण्हू आहे अलाह जे पैगम्बर जो, सहाबा किराम जो ऐं मुस्लमाननि जो मुखालिफ़ आहे। मुस्लमाननि जे पकड़ में आहे, मस्जिद नबवी में क़ैद आहे। 3 ॾींहंनि ताईं उन माण्हू खे अलाह जे पैगम्बर को दीन जी दावत कोन ॾिनी। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे को दीन जा अहकाम शरीयत जूं ॻाल्हियूं कोन ॿुधायूं। अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा किराम जूं वाखाण या तहरीर साम्हूं कोन रखी। सिर्फ़ु सहाबा किराम जो अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अचणु वञणु उथियणु विहणु इहो ॾिसी करे 3 ॾींहंनि खां पोइ अलाह जे नबी फरमाए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हाणे सुमामा खे तव्हां आज़ादु करियो। अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे हुकुम कयो त सुमामा पंहिंजे क़ौम जो सरदार आहे, उन करे तव्हां हिनखे अकेलो न छॾियो, तव्हां हिन सां गॾु वञो, हिकु ईअं सम्झो सिक्योरिटी हिनखे मुहैया करियो ऐं पंहिंजे मदीने जे हुदूद खां ॿाहिरि ते हिनखे छॾे रवानो करे हिकु अदब ऐं एतिराम सां पोइ तो वापसि अचो। केॾो वॾो कट्टर माण्हू मुखालिफ़ आहे। आख़िर जॾहिं सहाबा उनखे मदीने जे ॿाहिरि छॾीनि था ऐं उनजी फिख अॻिते कोन थी वधे, सहाबा वापसि अचनि था। हीउ माण्हू उतां खां ई वरी वापसि वरियो आहे। अलाह जे पैगम्बर साम्हूं कलमो पढ़ी करे मुस्लमान थी वियो आहे ऐं चवणु लॻो, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खां पहिरीं हिन पूरी धरती जे मथां तव्हांजे चेहरे खां वधीक मूंखे को ॿियो चेहरो कावड़ कोन ॾियारींदो हो। अॼु हिन पूरी धरती जे मथां तव्हांजे चेहरे खां मथे को महबूब चेहरो आहे ई कोन। अलाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाणे तव्हांजो जेको हुकुम हूंदो ॿुधाए छा करियां? मके वारनि ॾे मुंहिंजी हेतिरी कणिक ऐं हेतिरा काफ़िला वञनि पिया वापार जे हवाले सां, तव्हां जेकॾहिं हुकुम ॾियो त उन्हनि खे रोके छॾियां, मुंहिंजा कारोबारी तालुकात मके वारनि सां ख़तमु करे छॾियां। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शिदाई थी वञे थो, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदाह थी वञे थो, अलाह जे पैगम्बर जो ग़ुलाम थी करे ज़िंदगी सॼी गुज़ारे थो। आख़िर उन खे दावत तबलीग इस्लाम तरफ़ कहिड़ी शइ आंदो? हिकिड़े सहाबा किराम जो हलणु फिरणु उथियणु विहणु, उन्हनि जो ॻाल्हाइणु, उन्हनि जो अंदाज़, इहो हिकिड़े माण्हू खे मजबूर करे थो उन साम्हूं जे लिस्ट में उन जे सफ़ में शामिलु थियण जे लाइ। हर क़ौम जी निशानी हूंदी आहे। जेका बि क़ौम मज़हब नज़रियो इहो सम्झो त तव्हां ऐं असांजो हर जेको अमल आहे असांजी सकाफ़त जो, असांजी सुञाणप जो साम्हूं वारे माण्हू खे या असांखे क़रीब कंदो या असां खां उहो मुतनफ़िर करे छॾींदो हलियो। तव्हां ज़बान सां असां केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करियूं त हिन वक़्तु असांजे मुआशिरे में असीं सोचूं था त असीं दुनिया वारनि खे असीं पंहिंजे इलाइक़े सिंध जो असीं जेको हिकिड़ी क़िस्म जी शिकिल ऐं उन जो पूरो नक्शो दुनिया वारनि खे ॾेखारणु चाहियूं था सकाफ़त जे ॾियारे ते, ऐं असां वटि उन सकाफ़त जे ॾियारनि ते उन्हनि शयुनि जी निमाइश थींदी आहे जेके सरेआम असांजे दीन इस्लाम जे बि ख़िलाफ़ु आहिनि ऐं असांजी हक़ीक़ी सिंध जी सकाफ़त जे ख़िलाफ़ु आहिनि। यकीनन असां वटि ख़ुसूसन छा थिए थो जो वॾे पैमाने ते इन्हनि ॾींहीं ॾिहाड़े ते ख़ासि करे हिकु मुस्लमान जी इज़त पामाल कई वञिबी आहे। यकीनन दीन इस्लाम बि हिकु मुस्लमान जी इज़त खे महफ़ूज़ रखियो आहे। अलाह जो पैगम्बर अलैहिस्सलाम जन फरमाइनि था, जंहिं माण्हू कलमो पढ़ियो आहे न, मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह फ़क़द असम मिन्नी, जंहिं माण्हू कलमो पढ़ियो आहे हाणे उन जे खून, उन जे माल ऐं उन जी इज़त, इन 3 शयुनि जी हिफ़ाज़ करणु असां मुंहिंजा हर मुस्लमान जी ज़िम्मेदारी आहे। रसूल करीम अलैहिस्सलाम मिना जे मैदान में 10 ज़ुल्हज ते अलाह जो पैगम्बर सां ख़ुतबो ॾियनि था। सहाबा किराम खे फरमाइनि था
अल्लाह जे नबी सुवाल कनि तव्हांखे ख़बर आहे अॼोको ॾींहुं कहिड़ो आहे? अल्लाह जे नबी सलाम साहबा खे ख़बर हुई त अॼोको ॾींहुं कहिड़ो आहे, लेकिन चवणु लॻा उन्हनि जे ज़हन में शइ मुमकिन अल्लाह जो पैगुंबर सां को ॿियो ॾींहुं जो नालो ॾियनि था। चवनि अल्लाह व रसूल आलम, अल्लाह जा पैगुंबर असांखे वधीक अल्लाह ऐं उन खां पोइ अल्लाह जे पैगुंबर खे इल्मु आहे, तव्हां ॿुधायो। अल्लाह जे नबी सलाम वरी पुछो हीउ शहर कहिड़ो आहे, हीउ महीनो कहिड़ो आहे, मुख़्तलिफ़ सुवाल कयो। पोइ अल्लाह जे नबी सलाम उन्हनि खे ॿुधायो त हीउ शहर जेको एरियो आहे मके जी सरज़मीन आहे, मके जी सभ खां इज़त वारो हीउ शहर आहे। ऐं अल्लाह जे नबी सलाम फरमाइनि था त हीउ अॼोको ॾींहुं 10 ज़ुल्हज जो ॾींहुं आहे ऐं मिना जे मैदान जो ॾींहुं आहे, अज़ीम ॾींहुं आहे। अहिड़ी तरह सां हीउ जेको मैदान आहे न, हीउ मैदान को आम न आहे, हीउ मिना जो मैदान आहे जिते अल्लाह जे पैगुंबर सैयदना इब्राहिम खलील अलैहिस्सलाम जिन अल्लाह ताला सां वाइदो कयल निभायो ऐं पंहिंजो तारीख़ी क़ुर्बानी ॾेई करे अल्लाह तबारक ताला वटि सुरख़ुरू थियो। हीउ उहो मैदान आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पोइ सहाबा खे फरमाइनि था अॼु तव्हांजे साम्हूं हिन इज़त वारे शहर, इज़त वारे महीने ऐं हिन इज़त वारे मक़ाम ॾींहं ते ऐं ऐलान करियां थो तव्हांजा हिक ॿिए जे मथां खून, तव्हांजा माल ऐं तव्हांजूं इज़तूं तव्हां ते हराम आहिनि। जीअं तव्हांजे ज़हन में हिन मके जी इज़त करणी आहे, अदब करणो आहे, एतिराम करणो आहे, हिन ॾींहं जो एतिराम करणो आहे, हिन महीने जो एतिराम करणो आहे, ईअं तव्हांजे मथां तव्हांजूं इज़तूं हिक ॿिए जे लाइ हराम आहिनि ऐं तव्हां हिक ॿिए जी इज़तनि जी रखवाली करणु हर मुस्लमान जी ज़िमेदारी आहे। अल्लाह जे पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम बाक़ाइदा चवंदा हुआ त अल्लाह तबारक ताला जेका हिकु मोमिन मुस्लमान जी इज़त रखी आहे, दुनिया में एतिरी इज़त ॿिए कंहिं शइ जी कोन रखी आहे। हीअ हिकु हैसियत, हीअ हिकु मुस्लमान जी इज़त खे अॻिते आणण में दीन इस्लाम जो किरदारु आहे। दीन इस्लाम इन शइ ते मुस्लमान जी इज़त खे महफ़ूज़ रखियो आहे। पर असांजे मुआशिरे में इन ॾींहं ते या इन क़िस्म जी ख़ुशियुनि जे ॾींहं ते सभ खां वधीक मुस्लमान जी इज़त ते हमलो कयो वञिबो आहे। यादि रखी छॾियो, हिकु मुस्लमान जी नियाणी, नौजवान नियाणी, उनखे सरेआम रोडनि ते कढणु, उनखे बेपर्दा करे करे दुनिया जे दरंदनि जे साम्हूं उनजो रुख, हिकु मुस्लिम मुअज़्ज़ज़ औरत जो रुख ऐं उनजो चहिरो साम्हूं जेको ॾेखारणु, हीउ यकीनन हिकु मुस्लमान जी इज़त जी पायमाली आहे। अल्लाह जे पैगुंबर अलैहिस्सलाम जेका असांखे दीन ॾिनो आहे, जेको तालीम ॾिनी आहे, उन में हिकु मुस्लमान जी इज़त जो ख़्यालु कयो आहे, बाक़ाइदा उनजी इज़त जी रखवाली कई आहे। अल्लाह जे पैगुंबर असांखे इहो सबक़ सेखारियो आहे, हिकु मुस्लमान ॿिए जी इज़त जो बाक़ाइदा रखवालो हूंदो आहे, दरंदो न आहे हूंदो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन औरत ऐं इन ॾिहाड़े या इन हवाले सां कंहिं बि मैदान में असीं ॾिसूं था न, ख़ुशूसन ख़ासि करे असांजे मुआशिरे में हिकिड़ी इहा वबा पकड़ी वञे थी त बाबा दीन इस्लाम छा कयो आहे, हिकु औरत खे क़ैद कयो आहे, औरत खे बाउंड करे छॾियो आहे, औरत ते ज़ुल्मनि जा पहाड़ किराए छॾिया आहिनि, औरत जेका असुल इज़त आहे, हैसियत आहे, किरदारु आहे, उहो इस्लाम घटाए छॾियो आहे। इहा हिकु क़िस्म जी शैतानी सोच आहे। जेका इज़त, जेको मक़ाम, जेका हैसियत इस्लाम औरत खे ॾिनी आहे, दुनिया जो को बि मज़हब, को बि मकतब फ़िक्र, कंहिं बि क़िस्म जेको नज़रियो, उहा इज़त, उहो अदब, उहो एतिराम, उहा हैसियत औरत खे न ॾेई सघियो, न कॾहिं ॾींदो बि सही। दुनिया भले केतिरियूं ॻाल्हियूं करे, अॼु असांजे करे सिर्फ़ु इन इशू ते ॻाल्हाईंदासूं जो इन ॾिहाड़े ते ख़ुशूसन हिकु औरत खे बाज़ार जी ज़ीनत बणायो वञिबो आहे। हिकु औरत खे साम्हूं दुनिया वारनि जे साम्हूं आणे करे दुनिया खे असीं ॿुधाइणु चाहियूं था बाबा असांजी सिंध जी सकाफ़त छा आहे, जो असांजी सकाफ़त अव्हां सां गॾु आहे। अॼु जिन मामलात में यूरोप परेशान आहे न, जिन मुल्कनि खे असीं तरक़ी याफ़्ता मुल्क सम्झूं था, उहे दुनिया जे मुख़्तलिफ़ मामलनि में अॻिते वधी विया आहिनि। अॼु तव्हां बाक़ाइदा हिस्ट्री पढ़ी ॾिसो, तारीख़ पढ़ी ॾिसो ऐं हिन वक़्तु तव्हां मुतालो करे ॾिसो, यूरोप जे मुल्कनि में सभ खां वधीक परेशानी कहिड़े मामलात में आहे? सभ खां वधीक परेशान आहिनि पंहिंजे नस्ल खे बचाइण में। तव्हां बाक़ाइदा रिसर्च करे ॾिसो, उहे माली मामलात में परेशान एतिरा न आहिनि, उहे पंहिंजे मुल्की हुदूद मामलात में एतिरा परेशान न आहिनि, उहे पंहिंजे दिफ़ाई मामलात में एतिरा परेशान न आहिनि, जेतिरे क़दुरु उहे हिन वक़्तु परेशान आहिनि पंहिंजे ख़ानदान खे, नस्ल खे महफ़ूज़ करण जे हवाले सां। नतीजा छो निकिता? नस्ल उन जा महफ़ूज़ छो कोन आहिनि? उन जा ख़ानदान जी बिगड़ी छो विया आहिनि? ख़बर ई कोन थी पवे कहिड़े ख़ानदान सां तालुक़ आहे। उन्हनि सभ खां पहिरीं औरत खे आज़ादी जे नाले ते बेहयाई खे पंहिंजे मुआशिरे में उरूज ॾिनो आहे। अॼु असांजी सकाफ़त, असांजी मज़हबी सकाफ़त आहे हिकु औरत खे बापर्दा रखणु ऐं हिकु मुस्लमान जी इज़त जी हिफ़ाज़त करणु, ऐं असांजी सिंध जी सकाफ़त पुराणी आई आहे। यादि रखी छॾियो, पुराणी सिंध जी सकाफ़त परदो आहे। हिकु औरत खे पंहिंजे घर में बापर्दा खे रखणु,
पुराणे वक़्त में मिसाल ॾींदा हुआ कंहिंजे घर जे पासे मां को माण्हू मथे उघाड़े कोन गुज़रंदो। छाजे लाइ? उहा ॿियनि जा ॿार बच्चा आहिनि, उन्हनि जी इज़त करणी आहे। जेकॾहिं को बि क़िस्म जो शख़्स चाहे उहो कहिड़ी बि फील्ड सां तालुक़ रखे थो, जेकॾहिं को गाॾी को ड्राइवर वग़ैरह मौसीक़ी जो शौक़ीन आहे, कंहिंजे ॻोठ जे वेझो मटींदा हुआ, उन खे ख़ुदि खे बि अहसासु थींदो। ऐं दुनिया जा उन वक़्त जा अणपढ़ियल हुआ, बिल्कुलु तरक़ी जे हवाले सां पोइते हुआ, लेकिन चवंदा हुआ ॻोठ जे पासे में कंहिं बि क़िस्म जो गानो या मौसीक़ी वग़ैरह जो तसवुर ई कान्हे। टीवी फिल्म इहे त अञा परे जूं ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि सभिनी शयुनि खे हिकु औरत खां परे रखी करे इहा शइ असांजो सबूत आहे। असांजी असुलु सिंध जी सकाफ़त औरत खे पंहिंजे घर जी राणी बनाइणु आहे, उनखे बापर्दा रखणु आहे, उनखे घर जी मलिका बनाइणु आहे, उनखे बाज़ार जे सूंहं बाज़ार जे अंदरि हिकु क़िस्म जे दरिंदनि जे हवाले नाहे करणो। इहा इस्लाम जी या सिंध जी सकाफ़त न आहे, इहा गैरनि जी सकाफ़त आहे, इहा यूरोप जी सकाफ़त आहे। जिन शयुनि में अॼु उहो परेशान आहे त पंहिंजे नसलनि खे कीअं बचायूं, अॼु यूरोप जे मुल्क जा बिल्कुलु इन शइ ते बाक़ाइदा वॾा वॾा प्रोग्राम थींदा त असीं इन्हनि शयुनि खे हाणे कंट्रोल कीअं करियूं। तव्हां असांजे मुल्क में असांजे इलाइक़े में यतीम खाना ॿुधा हूंदा त उहा कंहिं बि माण्हू जो ॿारु, को बि शख़्स जो ॿारु जेकर उनजा माउ पीउ फौत थी वञनि था या को कंहिं जॻह ते अहिड़ो ॿारु मिले थो, उनजी परवरिश लाइ बाक़ाइदा पाण खे सेंटर मिलनि था। लेकिन ओल्ड हाउस पाण वटि घटि आहिनि, इला माशाल्लाह हाणे आस्ते आस्ते अचनि पिया। यूरोप जे ममालिक में हर शहर में केतिरा ई ओल्ड हाउस मौजूदु आहिनि। छो? छाजे लाइ? हिकु उहो साॻी नौजवान आहे, जवानी जे ॾींहंनि में अयाशी करे थो, उनखे न शादी जो फ़िक्र, न पंहिंजे नस्ल जो फ़िक्र, न पंहिंजे औलाद जो फ़िक्र। पंहिंजी अयाशी में जॾहिं ज़िंदगी गुज़ारे वञे थो, जॾहिं पीढ़ी खे पहुचे थो, यादि रखी छॾियो पीढ़ी जे अंदरि तव्हां ऐं असांजी सपोर्ट पैसो कोन कंदो, पंहिंजे औलाद नस्ल कंदो आहे। जंहिंजो औलाद हुजे, पुट हुजनि, न्याणियूं हुजनि, घरवारी हुजे, इहे ई सभई ख़ानदान वारा हिन शख़्स जी बीमारी जे ॾींहंनि में ख़िदमत कंदा आहिनि ऐं हिन जे लाइ सहारो बणिबा आहिनि। जॾहिं उहे साॻी माण्हू करोड़नि जी मिल्कियत उन्हनि मौजूदु आहे, लेकिन पीढ़ी में पहुचण खां पोइ पीढ़ी जो त को इलाजु आहे ई कोन। भला बीमारियुनि इलाजु कराए सिहतमंद थी वञे, लेकिन पीढ़ी में पहुचण खां बाद में हाणे उन्हनि खे जिन शयुनि जे सहारे जी ज़रूरत आहे, उन्हनि जी हिफ़ाज़त जवानी में त कोन कयूं न पंहिंजो नस्ल बचायूं, न पंहिंजे औलाद जो फ़िक्र कयूं, ऐं आख़िरकार उहे साॻी कंहिं ओल्ड हाउस जे हवाले थींदा आहिनि। इन शइ जो रेशो असांजे मुस्लिम ममालिक में घटि हो ऐं हाणे आस्ते आस्ते वधे पियो। छाॾे करे? छो त उहा ई साॻी सोच, उहो ई साॻी नज़रियो, उहो ई साॻी मंशूर, जंहिं नज़रिए मंशूर सोच ते अॼु परेशान आहिनि, असांजो मुस्लमान, असांजे इलाइक़े वारो, असांजे मुल्क सां तालुक़ रखंदड़, असांजे सिंध धरती सां तालुक़ रखंदड़, उहो इन सोच खे पंहिंजे मुआशिरे में आम करे रहियो आहे। त उहा को मसइलो ई कोन्हे। ऐं बाक़ाइदा इन क़िस्म जा नारा बि तव्हां असांजे मुल्क में ॿुधण में आया आहिनि, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। हाणे औरत खे आज़ादी जे नाले सां ही बेहयाई जे फ़रोग़ ॾियणु, न असांजो मुआशिरो उनखे जेको सो हैसियत ॾिए थो, न असांजो दीन उन शइ खे हैसियत ॾिए थो। दीन इस्लाम जेके पाकीज़ा दीन आहे। इस्लाम औरत खे जेका हैसियत ॾिनी आहे न, उहा दुनिया जो को मज़हब नथो ॾेई सघे। यादि रखी छॾियो, क़ुरान करीम खे पढ़ी ॾिसो, अलाह तबारक व तआला औरतनि जे नाले सां क़ुरान करीम सूरत नाज़िल कई आहे, सूरत निसा। क़ुरान करीम जेके वॾियूं सूरतूं आहिनि, सूरह बकरा, आले इमरान, सूरह निसा, वॾियुनि सूरतनि में हीअ सूरत शामिल आहे। ऐं नालो छा आहे? नालो ई उन सूरत जी हेडिंग आहे औरतनि जे नाले सां। ऐं इस्लाम, आले इमरान जी सूरत, सूरह मरियम, सूरह नूर, सूरह तलाक, इहे सभई उहे सूरतूं आहिनि जिन में ख़ासि जेको टॉपिक ऐं मौज़ू आहे, उनजो तालुक़ु औरतनि जी ज़िंदगी सां आहे। औरतनि जी इज़त कीअं बचाए ॾिए, औरतनि जा कहिड़ा हुकूक आहिनि, उन्हनि जे मथां उन्हनि जे लाइ हिकु घर जे अॻुवाण जूं कहिड़ियूं ज़िमेदारियूं आहिनि, उन्हनि जे हुकूक जी हिफ़ाज़त क़ुरान करीम कई आहे। ऐं जिन जे नाले सां बाक़ाइदा सूरतूं अलॻि अलाह तबारक व तआला नाज़िल करे छॾियूं। तव्हां पढ़ी ॾिसो तर्जुमो सूरह निसा जो, सूरह तलाक जो तर्जुमो पढ़ो, सूरह मरियम जो तर्जुमो तव्हां पढ़ो, सूरह नूर जो तव्हां तर्जुमो पढ़ो। इन्हनि सभिनी जो तालुक़ु हिकु मुस्लमान जी, हिकु औरत जी इज़त खे बचाइण आहे। अलाह जे पैगंबर सां दौर में जंगनि जो माहौल हूंदो, जंग लॻे थी, मैदान जंग में नंढो हुजे वॾो हुजे, मर्द हुजे तोड़े औरत हुजे, जेको मैदान जंग में आयो आहे उहो विढ़ण जे लाइ आयो आहे, उहो विढ़ण जे लाइ आयो आहे। लेकिन अलाह जे पैगंबर सहाबा किराम खे नसीहत कंदा, मुजाहिदो यादि रखी छॾियो, कंहिं गैर मुस्लिम जी औरत ते बि तव्हांखे हमलो न आहे करणो। जेका औरत पंहिंजे घर मां मैदान जंग में विढ़ण जे लाइ आई आहे, अलाह जे पैगंबर फरमाए उन औरत जी तव्हांखे छेड़छाड़ न आहे करणी ऐं उन खे तव्हां क़त्ल न आहे करणो। तव्हांखे ही इस्लाम हिकु औरत जी चाहे पंहिंजी हुजे, धारी हुजे, पंहिंजे मज़हब तालुक़ हुजे, ॿिए मज़हब तालुक़ हुजे, लेकिन उन खे इज़त ॾिनी, हैसियत ॾिनी दीन इस्लाम।
अल्लाह तबारक तआला क़ुरान करीम जे अंदरि इन क़िस्म जो खोड़ सारा वाक़ियात ॿुधाया आहिनि जिन जो ताल्लुक़ हिकु औरत जी अज़मत सां आहे। अल्लाह जो पैगम्बर अलैहिस्सलाम जे अचण खां अॻु में औरत खे घर जो फ़र्द वॾी ॻाल्हि आहे, लेकिन इंसानियत खां बि ख़ारिज सम्झो वञिबो हो। उहो दौर हो जंहिं दौर में जेकॾहिं कंहिंजे घर नियाणी ॼाई आहे ऐं को ॿुधाईंदो तव्हांजे घर में नियाणी ॼाई आहे, ज़ल्ल वजो मुस्वदो कदीम, अल्लाह जे क़ुरान करीम जा लफ़्ज़ आहिनि, उनजो चहिरो कावड़ में कारो थी वेंदो हो ऐं सोचींदो त हाणे छा करियां, युमसिकु अला हूनिन, या दुनिया जी रुसवाई बदनामी पंहिंजे सिर ते खणी करे पंहिंजे नियाणी खे सांढियाऊं, यदुस्सु फी तुराब, या त पंहिंजे हथनि सां पंहिंजे नियाणी खे मिटी में मिलाए चालिया। इन शइ खे फ़ख्रु महसूसु कंदा हुआ। दीन इस्लाम अची करे इन नियाणी जे मथां थींदड़ ज़ुल्म जे दरवाज़े खे बंदि करे छॾियो। इस्लाम बाक़ाइदा इज़त ॿुधाई, अज़मत ॿुधाई, जेको शख़्स नियाणी खे सांढे थो संभाले थो। अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला वाक़ियो ॿुधाए थी त मुंहिंजे घर हिकु औरत आई, उन सां गॾु ॿ नियाणियूं हुयूं, अची करे का शइ घुराई, खाधे लाइ का शइ कोन्हे, मूं खजूर जा 2 टुकड़ा खणी ईंदा, हिकिड़े टुकड़े में हुन 2 हिसा करे ॿिन्ही नियाणियुनि खे ॾिनई, वरी ॿियो टुकड़ो जेको खजूर जो उनखे पंहिंजे मुंहं जे क़रीब करे थी त अचानक ॿिन्ही नियाणियुनि पंहिंजो हथु अॻिते कयो ऐं हीअ औरत पंहिंजो उन खजूर खे पाण कोन थी खाए, 2 टुकड़नि में तक़सीम करे वरी पंहिंजी नियाणी खे ॾेई छॾे थी। अल्लाह जे पैगम्बर उन टाइम ते हिकु नियाणी जी इज़त ॿुधाई आहे। पाण में जंहिं माण्हू खे आज़मायो वियो, हिननि नियाणियुनि जे एवज़ उहो माण्हू सांढे थो, संभाले थो, परवरिश करे थो, उहो क़यामत जे जन्नतुल फिरदौस में हूंदो, उहो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जन्नत में हूंदो। इहो अज़मत, हीअ इज़त इस्लाम रखी हिकु नियाणी जी हिकु औरत थी। अल्लाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी नियाणी खे दुनिया में सभ खां वधीक इज़त ॾींदा हुआ। रसूल करीम अलैहिस्सलाम जिन अम्मा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे शादी खां बाद में बि उनजे घर वेंदा हुआ। अम्मा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा अल्लाह जे पैगम्बर जे घर ईंदी हुई। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बि पंहिंजे नियाणी जो इस्तक़बाल कंदा हुआ। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभ खां वधीक मुहबत अम्मा फातिमा सां हुई ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी धीअ सां, नियाणी सां तारीख़ी मुहबत करे दुनिया वारनि खे मिसाल ॾिनो त इस्लाम हिकु नियाणी जी इज़त खे ईअं जेको सो बुलंद रखियो आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन हब्बुन नास इलैका, अल्लाह जो पैगम्बर दुनिया में सभ खां वधीक मुहबत तव्हांखे कंहिंसां आहे? रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी दुनिया जे अंदरि मर्दनि जो नालो कोन वरितो, पर में आयशा सभ खां पहिरीं अल्लाह जे नबी सां नालो कंहिंजो वरितो आहे? हिकु औरत जो नालो वरितो आहे, पंहिंजी घरवारी जो नालो वरितो आहे, पंहिंजी शरीक हयात जो नालो वरितो आहे। हीउ इस्लाम इज़त अज़मत ॾिनी आहे कंहिंखे? हिकु औरत खे। उहा साॻी नियाणी जॾहिं वॾी थिए थी, दीन इस्लाम हिकु मर्द खे बाक़ाइदा बाउंड कयो आहे, उनजी परवरिश सुठी करणी आहे ऐं उनजी शादी जे मामलात में तूं मुकमल तौर ते बाख्तियार न आहीं। जंहिंजे हवाले सां मूं कुझु हफ़्ता अॻु में गुज़िरियल जुमे में तव्हांखे ॿुधाए छॾियमि त मर्द जी ज़िमेदारी आहे पीउ जी पंहिंजी नियाणी खां बाक़ाइदा पुछंदो शादी जे हवाले सां। जेकर इनकार करे थी फला सबील अलैहा, माइट ज़बरदस्ती उनजो निकाह कोन कंदो। हीअ हिकु नियाणी जी इज़त खे इस्लाम महफ़ूज़ रखियो आहे। शादी थी जॾहिं उहो पंहिंजे घरवारे जे घर में वञे थी हली, दीन इस्लाम मुड़ुस खे बाउंड कयो आहे, मुड़ुस खे बाक़ाइदा इन शइ जो पाबंद रखियो आहे। तुंहिंजे मथां पंहिंजे घरवारी जा हक़ आहिनि, जहिड़ो तूं खाईं थो उहो साॻी पंहिंजे घरवारी खे खाराए, जहिड़ो लिबास तूं पाईं थो सुठो या हल्को या ऊचो, उन क़िस्म जो लिबास तूं जेको पंहिंजे घरवारी खे ॾे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माण्हू जी सभ खां वधीक मुज़म्मत कई आहे जेको माण्हू पंहिंजी घरवारी जो हुकूक सही अदा नथो करे। हुन क़यामत जॾहिं ईंदो, जंहिं माण्हू जूं 2 शादियूं हुजनि, हिकु घरवारी खे वधीक उनखे हक़ ॾे थो ऐं ॿी घरवारी जा हक़ पामाल करे थो, पर क़यामत जॾहिं हीउ माण्हू ईंदो, निमाज़ी हुजे, रोज़ेदार हुजे, नेक हुजे, परहेज़गार हुजे, लेकिन इन जो हिकिड़ो पासो अधु रंग वांगुरु जीअं हिकिड़े क़िस्म खे फालेज थिए, ईअं सॼो पासो उनजो सुकल हूंदो। हिन पासे खे सुकायो कहिड़ी शइ? हिन दुनिया में हिकु औरत जे हुकूक जो ख़्यालु कोन कयो आहे। ऐं साॻी औरत अॻियां हली करे माउ जे रूप में अची वञे थी। दीन इस्लाम उन खां पोइ जेको औलाद जे मथां माउ जो हक़ रखियो आहे, दुनिया में अहिड़ो हक़ बाक़ी कंहिं जेको सो अल्लाह जे पैगम्बरनि खां बाद में कंहिंजो अल्लाह जे नबी अल्लाह तबारक तआला इहो हक़ न आहे रखियो। अल्लाह तबारक तआला बाक़ाइदा इन क़िस्म जे लफ़्ज़ चवनि फला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा, उन्हनि खे तव्हां उफ़ बि न आहे चवणो। ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहक़, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में जेकॾहिं ऐं कंहिं बि माण्हू सां सुहिणो सलूक करणु चाहियां थो, दुनिया में सभ खां वधीक मुंहिंजे मथां हक़ कंहिंजो आहे? मुंहिंजो औलाद बि आहे, मुंहिंजा पुट आहिनि, मुंहिंजूं नियाणियूं आहिनि, पीउ बि आहे, भाइर आहिनि, पाड़े वारा आहिनि, रिश्तेदार आहिनि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां वधीक मुंहिंजे मथां हक़ कहिड़ो आहे? पाण में त उम्मुक, सभ खां वधीक तुंहिंजे मथां हक़ अल्लाह जे पैगम्बर खे मर्द जो न औरत जो, पाण में तुंहिंजी माउ जो हक़ आहे।
अल्लाह जे नबी उन खां पोइ हक़ कहिड़ो आहे, कंहिंजो हक़ आहे, पर उन खां पोइ बि तुंहिंजे मथां माउ जो हक़ आहे, उन खां पोइ बि अल्लाह जे फरमायो तुंहिंजे मथां माउ जो हक़ आहे। पूरी दुनिया जे अंदरि सभ खां 3 दर्जा वधीक इंसान जे मथां माउ जो हक़ आहे, उन खां पोइ पाण में तुंहिंजे पीउ जो हक़ आहे, ऐं उन खां पोइ बाक़ी ॿिए रिश्तेदारनि जा हक़ आहिनि। ही इस्लाम हिकु औरत खे इज़त ॾिनी आहे, जो सभिनी दुनिया जे आम इंसाननि खां वधीक हक़ हिकु मर्द जे मथां औरत रखिया आहिनि माउ जे रूप में। उहा साॻी औरत भाइरनि जे साम्हूं भेण जे रूप में अचे थी। दीन इस्लाम उन जी अज़मत अलॻि रखी आहे। बाक़ाइदा उन जी मिल्कियत में हिसो हिकु शख़्स जेकर फ़ौत थी वञे थो, उन जे पोयां पुट बि आहिनि, नियाणियूं बि आहिनि। हालांकि नियाणियूं उहे साॻी कंहिं ॿिए जे घर में उनजी शादी थी वई, उन जा घर वारा अमीर आहिनि, उहे सरंदी वारा आहिनि, लेकिन दीन इस्लाम पाबंद कयो आहे त जॾहिं बि तव्हां मिल्कियत विराईंदो, को माण्हू फ़ौत थी वञे थो, उन जी मिल्कियत मंझि उन नियाणी जो बि हक़ शामिल आहे। भाइरनि जे मथां ज़िमेदारी आहे पंहिंजे भेणनि खे हक़ ॾियनि। मुड़ुसु फ़ौत थी वञे थो, ज़ाल जो मिल्कियत में हक़ आहे। पुट फ़ौत थी वञे थो, माउ जो मिल्कियत में हक़ आहे। माउ मौजूदु न आहे, नानी जो मिल्कियत में हक़ आहे, ॾाॾी जो मिल्कियत में हक़ आहे। इहे सभई हुकूक दीन इस्लाम असांखे औरतुनि जा ॿुधाया आहिनि। जंहिं औरत खे मुआशिरे जो फ़र्द त छा, लेकिन हिकु इंसानियत जे दायरे में बि उहे माण्हू शामिल कोन कंदा हुआ। अल्लाह तबारक ताला बाक़ाइदा जेका सूरह निसा आहे न, उन जी शुरूआत इन लफ़्ज़नि सां कई आहे, या अय्युहन्नास, ऐं इंसानो, सभ खां पहिरीं तुम्हारे मथां अल्लाह तबारक ताला जे तक़वा आहे, अल्लाह ताला जो डपु आहे, जेको हिकु इंसान जी ज़िंदगी जो हिसो आहे। ऐं औरत जे हुकूक जे हवाले सां जॾहिं अल्लाह ताला ॻाल्हि कई आहे, या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम, ऐं इंसानो तव्हांखे पंहिंजे रब जो ख़ौफ़ रखिणो आहे। छो त औरतूं अक्सर करे पंहिंजा हक़ विढ़ी न आहिनि वठंदियूं। भेणूं पंहिंजे भाइरनि खे पंहिंजा हक़ दुनिया जे ताननि ख़ातिर माफ़ करे छॾींदियूं आहिनि। नियाणियूं पंहिंजे माइटनि जे साम्हूं पंहिंजा हक़ विढ़ी न आहिनि वठंदियूं। पुट वठी वठंदा आहिनि, भाइर वठी वठंदा आहिनि, लेकिन भेणूं ऐं धीअरूं कॾहिं बि कोन वठंदियूं आहिनि। उहे ज़ुल्म सितम सहंदियूं आहिनि। तंहिं करे अल्लाह तबारक ताला क़ुरान करीम जी सूरह निसा जी शुरूआत कई आहे, या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिनहा ज़ौजहा व बथ मिनहुमा रिजालन कसीरन व निसा वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम। अल्लाह ताला पहिरीं हुकुम छाजो कयो आहे त इन्हनि जे हुकूक जे मामले में, इन्हनि जे निगहबानी जे हवाले सां तव्हांखे ख़ौफ़ अल्लाह जो रखिणो आहे, डपु रब जो रखिणो आहे। ही दीन इस्लाम बाक़ाइदा हिकु औरत जी अज़मत खे उजागर कयो आहे। अहिड़ी तरह सां क़ुरान करीम खे जेकर असीं पढ़ूं था त अल्लाह तबारक ताला मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ अंदाज़ में हिकु औरत जो हैसियत खे अल्लाह तबारक ताला बाक़ाइदा ज़िक्र कयो आहे। अल्लाह तबारक ताला क़ुरान करीम में नेक औरतनि जा नाला वठी करे मिसाल ॾिना आहिनि। जेका औरत चाहे पैगंबर, छो त औरत का बि नबियाणी न आहे, उन्हनि जो ज़िक्र जेकर किरदारु मुआशिरे में सुठो आहे न, अल्लाह ताला उन्हनि जा नाला वठी करे बाक़ाइदा क़ुरान करीम में ज़िक्र कयो आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में नालो वरितो कंहिंजो, अम्मा मरियम जो। क़ुरान करीम जी पूरी सूरत मौजूदु आहे। हिकु बाकिरदार औरत आहे, बासलाहियत औरत आहे, नेक औरत आहे। अल्लाह ताला उनजो नालो वठी करे क़ुरान करीम में वाक़ियो ॿुधायो आहे, व मरियम बिनत इमरान अल्लती अहसनत फरजहा फनफ़ख़ना फ़ीही मिन रूहिना व सद्दक़त बिकलिमात रब्बिहा व कुतुबिही व कानत मिनल क़ानितीन। ऐं अल्लाह तबारक ताला हिकु ॿी औरत जो ज़िक्र कयो आहे क़ुरान करीम में, जेका वक़्त जे जाबिर ऐं वक़्त जे ज़ालिम माण्हू जे निकाह हेठि हुई। जेकॾहिं मर्द केतिरो बि ख़राबु आहे, बेदीन आहे, दीन जो दुश्मन आहे, पर हिकु औरत जेकॾहिं बासलाहियत आहे, बाकिरदार आहे, नेक औरत आहे, उहा हिकु ज़ालिम जे निकाह में रहण जे बावजूदि बि दीन ते अमल करे सघे थी। क़ुरान करीम में अल्लाह ताला हिकु तरफ़ फ़िरौन जो किरदारु ज़िक्र कयो आहे, दुनिया जो ज़ालिम तरीन माण्हू हो। इन खां मथे जंहिं रब जे साम्हूं मुक़ाबिलो कयो हुजे, उनजो ज़िक्र कंहिं जॻह ते मौजूदु न आहे। ज़ालिम तरीन इंसान आहे। वरी क़ुरान करीम अल्लाह तबारक ताला उन फ़िरौन जे घरवारी जो ज़िक्र बि कयो आहे, जेका नेक औरत हुई, जेका नेक औरत हुई। वज़रब अल्लाहु मथलन लिल्लज़ीना आमनू इम्रअत फ़िरऔन। अल्लाह ताला मिसाल बयानु कयो आहे फ़िरौन जी घरवारी जो, इज़ क़ालत रब्बि इब्नि ली इंदक बैतन फ़िल जन्नह व नज्जिनी मिन फ़िरऔन व अमलिही व नज्जिनी मिनल क़ौमि ज़ालिमीन। अल्लाह खां दुआऊं घुरे ते, मुंहिंजा रब तो वटि जन्नत में मुंहिंजे लाइ हिकु सुठो घर ठाहे। ए मुंहिंजा रब फ़िरौन ऐं उनजे अमल ऐं हिननि ज़ालिमनि खां अल्लाह मूंखे निजात ॾिजे। हीअ हिकु नेक औरत जे किरदार खे अल्लाह ताला क़ुरान करीम जो हिसो बनाए छॾियो आहे। तारीख़ में हिकु औरत जंहिं ते तोहमत लॻे थी, अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा, बाक़ाइदा दुश्मन अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जंहिं तोहमत हणनि था, त अल्लाह तबारक ताला अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जे इन मामले में बाक़ाइदा परेशान आहिनि। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम सहाबा किराम खां मशवरो वरितो आहे
अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे बारे में